लाड़काणो में अव्हांखे अपडेट कयूं त शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे, जॾहिं त रोलू कुतनि वधीक 9 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। अपडेट कयूं पिया लाड़काणे शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। रोलू कुतनि वधीक 9 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। अपडेट कयूं पिया लाड़काणे शहर में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। रोलू कुतनि वधीक 9 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। अपडेट कयूं पिया हिन अहम ख़बर बाबति लाड़काणे में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे। रोलू कुतनि वधीक 9 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समूह खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, लाड़काणे जे भरापासनि वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं अॼोके ॾींहं में 9 ॼणनि खे रोलू कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंमें 14 सालनि जो बाकर आहे, 15 सालनि जी हलीमा आहे ऐं 58 सालनि जो निज़ाम आहे, 5 सालनि जो इमाम अली आहे ऐं अलाह वधायो आहे, 8 सालनि जो हुफ़्तार आहे ऐं मुबीन अली। इन्हनि समेत 9 ॼणनि खे रोलू कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उनजे वारसनि में वैक्सीन हणाइण लाइ चाणका जे इमरजेंसी वार्ड में क़ाइम ARB जेको सेंटर आहे उन ते वैक्सीन कराई आहे। डॉक्टरनि उन्हनि खे वैक्सीन कराइण खां पोइ जेको आहे घरु माणे छॾियो आहे। ॾींहों ॾींहुं जेको आहे रोलू कुतनि जो जेको आज़ार आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। हिन वक़्तु ताईं जेको आहे केतिरनि ई सवे जेको आहे ॿारनि ऐं औरतुनि ऐं मर्दनि खे जेको आहे रोलू कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे, पर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेको आहे उहो रोलू कुतनि खे मारण में मुकमल तौर ते नाकाम आहे। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।